सजे के फेराजी मोहम्मद खान है। हाँ आना चो शानदार इस्तेमाल के वाहे तमाम समाज बरादरी या शुक्रिया हाजी आपके समूह जुल्फकारी समूह हाजी अनवर समूह तमाम नंढा वॾा जिन इस्तेमाल के वाहे सरकार की आमद सरकार की आमद। सबई बुलंद आवाज सा मुस्तफा महबूब जे आशिक जे हिन रैली जो इस्तक़बाल करियो ऐं नारा लगायो नारे तकबीर नारे रिसाला नारे रिसाला नारे रिसाला नारे रिसाला। सरकार की आमद सरवर की रसूल जो रेलो जुलूस तवाई असांजे साम्हूं अॼु जे मुस्तफा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असां नारा हणी ऐं चई रहिया आहियूं त हीअ असांजो हबीब आयो आहे इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं क़रीब आहे वेझो आहे क़यामत जो ॾींहुं मुस्तफा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूह हाजी अनवर समूह डॉक्टर हाजी मोहम्मद समूह ऐं उन्हनि जा फर्जंद उन्हनि जो औलाद उन्हनि जो जमशेद हाजी इकबाल समूह हुसैन समूह ऐं इनाम समूह जेके समाज बरादरी टोटल हिते मौजूद आहे ऐं ॿुधायूं था त मुस्तफा महबूब जे गुलामनि जा हाजी मोहम्मद आबिद समूह